मेहर रिपोर्ट शान अली शेख। मेहर जे 3 शहीदनि जे वारसनि उम्मे रुबाब चांडियो पंहिंजे चाचे परवेज़ चांडियो ऐं केस जे शाहिद एजाज चांडियो सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अॼु दादू मां कोर्ट जी हाज़िरी खां वापसी दौरान मुख़ालिफ़नि हिरासां करे मूंखे क़त्ल करण जी कोशिश कई वई ऐं सरदार भाइरनि जे गार्डन जी गाॾी मुंहिंजी गाॾी खे टकर हणण जी कोशिश कई पर खेसि रोड ते बीठल ॿी गाॾी में टकराइजी वई। हिन चयो त मूंखे मुसलसल हिरासां कयो वञे थो। ॿिन्ही MPA भाइरनि मां ख़तरो आहे। हीउ अदालती फ़ैसिलो महफ़ूज़ थियण खां पोइ सरदार ख़ान चांडियो ऐं बुरहान ख़ान चांडियो बौखलाइजी विया आहिनि। सरदारनि हिननि ख़िलाफ़ जंग जारी रहंदी। मूंखे अदालती निज़ाम मां उमेद आहे इंसाफ़ मिलंदो ऐं जवाबदार हुकूमती धुर जा हुजण सबबि सिंध सरकार PPP जे MPAs जी धुर बणियल आहिनि। सिंध पुलिस PPP MPAs ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। हिन चयो त असांजी जिदोजहद जारी रहंदी। जागीरदार कानून खां मथे नाहिनि। हिन घुर कई त मूंखे हिरासां करण ऐं हादिसे खां ज़रिए क़त्ल करण वारी साज़िश जो केस दाख़िल करे वाक़िए जी शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। हिन चयो त मां थाणे ते इरादे क़त्ल जो केस दाख़िल करण जी दरख़्वास्त ॾेई रही आहियां ऐं मुंहिंजो केस दाख़िल कयो वञे।